ब्लैक होल जी ॿी तस्वीर 12 मई 2022 ईस्वी ते इंसानी तारीख़ में ब्लैक होल जी ॿी तस्वीर असांजे साम्हूं आई। उहा इंसानी तारीख़ में हासिल कयल ब्लैक होल जी ॿी तस्वीर आहे। इन तस्वीर में तव्हां असांजे पंहिंजी कंहिं आकाश नदी या मिल्की वे जे मर्कज़ में मौजूद तमामु घणो मायो रखंदड़ ब्लैक होल या सुपर मैसिव ब्लैक होल सेजिटेरियस ए खे ॾिसी सघो था। असांजी आकाश नदी कहकशां में मौजूद समूरा तारा ग्रह जिन में असांजी धरती बि असांजे शम्स निज़ाम में शामिल आहे, उहे सभई इन ई तमामु घणो मायो रखंदड़ ब्लैक होल जी चौधारी मदार में गर्दिश करे रहिया आहिनि, जंहिंमें असांजे सिज कंहिंजी चौधारी हिकु चकर मुकमल करण में लॻभॻि 22 करोड़ खां 25 करोड़ सालनि जो अरसो लॻी वेंदो आहे। फल्कियादाननि लाइ सेजिटेरियस ए ब्लैक होल जी तस्वीर हासिल करणु तमामु ॾुखियो कमु थियो। फल्कियादान सेजिटेरियस ए ब्लैक होल जी तस्वीर हासिल करण खां पहिरीं सेजिटेरियस ए ब्लैक होल जे बदिरां M87 ब्लैक होल जी तस्वीर हासिल कई, जेको सेजिटेरियस ए ब्लैक होल जे भेट में असांजी धरती खां वधीक दूर मौजूद आहे। 2019 में ब्लैक होल जी हिकु धुंधली तस्वीर साम्हूं आई। उहा इंसानी तारीख़ में हासिल कयल ब्लैक होल जी पहिरीं तस्वीर में मौजूद ब्लैक होल जो नालो M87 ब्लैक होल आहे, जेको असांजी धरती खां 5.5 करोड़ नूरी साल दूर मेसियर 87 कहकशां जे मर्कज़ में मौजूद आहे। इन तस्वीर ते केतिरा ई सवाल उथारिया विया। उन मां सभ खां अहम सवाल उहो हो त जॾहिं असांजी पंहिंजी कहकशां आकाश नदी जे मर्कज़ में बि तमामु घणो मायो रखंदड़ ब्लैक होल मौजूद आहे, जेको असांजी धरती खां लॻभॻि 26,000 नूरी साल दूर आहे, त पोइ असां धरती खां लॻभॻि 5 करोड़ 3 लख नूरी साल दूर मौजूद M87 ब्लैक होल जी पहिरीं तस्वीर छो हासिल कई। उन वक़्तु फल्कियादाननि पारां इन जा केतिरा ई सबब ॿुधाया विया। उन्हनि मां सभ खां अहम सबब उहो हो त आकाश नदी कहकशां जे मर्कज़ में मौजूद सेजिटेरियस ए ब्लैक होल एतिरो वॾो न आहे जो इन तस्वीर हासिल कई वञे, जॾहिं त मेसियर 87 कहकशां जे मर्कज़ में मौजूद M87 ब्लैक होल सेजिटेरियस ए ब्लैक होल खां लॻभॻि 1500 भेरा वधीक वॾो आहे, जंहिंजे सबब सेजिटेरियस ए ब्लैक होल जे भेट में M87 ब्लैक होल जी तस्वीर हासिल करणु वधीक सवलो आहे। उहो ई सबब हो त पहिरीं साइंसदान आकाश नदी कहकशां जे मर्कज़ में मौजूद ब्लैक होल जी तस्वीर हासिल करण बदिरां असां खां 5 करोड़ 3 लख नूरी साल दूर मौजूद M87 ब्लैक होल जी तस्वीर खे पहिरीं हासिल करणु ठीक समझो। पर हाणे कुझु ॾींहं अॻु 12 मई 2022 ते साइंसदाननि ब्लैक होल जी ॿी तस्वीर जारी कई। उहा असांजे पंहिंजी आकाश नदी कहकशां जे मर्कज़ में मौजूद तमामु घणो मायो रखंदड़ सेजिटेरियस ए ब्लैक होल जी तस्वीर हुई। थी सघे थो त ॾिसण में उहा एतिरी मोहींदड़ न हुजे, पर फल्कियादाननि लाइ उहा ख़ुशी जी साथ आहे, छाकाणि त असां पहिरीं भेरो पंहिंजी कहकशां जे मर्कज़ में मौजूद तमामु घणो मायो रखंदड़ ब्लैक होल खे ॾिसी रहिया आहियूं, जंहिंजो तस्वुर अल्बर्ट आइंस्टाइन ऐं स्टीफन हॉकिंग जहिड़नि साइंसदान कयो। हिकु अहिड़ो तस्वुर जंहिं ते शुरूआत में अक्सर साइंसदान यकीन न कयो, पर हाणे जॾहिं असां उन जी तस्वीर हासिल करे रहिया आहियूं त उहो साबित थी चुको आहे त आइंस्टाइन ऐं स्टीफन हॉकिंग पारां ब्लैक होल बाबति ॿुधायल समूरियूं ॻाल्हियूं लॻभॻि सच आहिनि। हिकु सवाल उहो बि आहे त आख़िर फल्कियादान सेजिटेरियस ए ब्लैक होल तस्वीर कीअं हासिल कई। पहिरीं असांखे सम्झणो पवंदो त असां ब्लैक होल तस्वीर खे हासिल नथा करे सघूं, छाकाणि ब्लैक होल खे ॾिसी नथो सघे, जंहिंजो अहम सबबु आहे त ब्लैक होल पंहिंजे अंदर खां का बि रोशनी ॿाहिरि अचणु नथो ॾिए। असां फ़क़ति उनजे वाक़ियाती उफ़क़ या इवेंट होराइज़न खे ई ॾिसी सघूं था, जे एतिरी वॾी मिटी ऐं गैस ककर लगातार ब्लैक होल जी चौधारी तमामु घणी तेज़ी सां मदार में गर्दिश करे रहिया हूंदा आहिनि। वाक़ियाती उफ़क़ वटि मिटी ऐं ककरनि जी रफ़्तार एतिरी वधीक हूंदी आहे जो उन में मौजूद हाइड्रोजन ऐं हीलियम जे एटम पाण में मिलण सबबु लॻण पैदा थिए थी, जंहिंजे करे उन मां रोशनी ऐं गर्मी जी तवानाई ख़ारिज थिए थी ऐं उन्हनि मां ख़ारिज थियण रेडियाई लेयरनि खे धरती ते मौजूद दूरबीनूं ॾिसी सघनि थियूं। हक़ीक़त में असां ब्लैक होल मां ईंदड़ रोशनी खे बि नथा ॾिसी सघूं, छाकाणि त असां इंसान रोशनी जे नंढे हिसे खे ई ॾिसी सघूं था, जंहिंखे नज़र ईंदड़ रोशनी जो तहफ़ी पटो या विज़िबल स्पेक्ट्रम सॾियो वेंदो आहे। त ब्लैक होल मां जेका नज़र ईंदड़ रोशनी ईंदी आहे, उहा बि धरती ऐं ब्लैक होल जे विच में मौजूद केतिरनि ई तारनि जी मिटी तारनि ऐं ग्रहनि सां टकराइण जे सबबु धरती ताईं नथी पहुची सघे, ऐं अहिड़ी हालत में साइंसदान उन रोशनी खे हासिल करे नथा सघनि। पर ब्लैक होल जे वाक़ियाती उफ़क़ मां ईंदड़ पर इशारनि या इलेक्ट्रोमैग्नेटिक सिग्नल्स खे हासिल कंदा आहिनि, उहे रेडियाई लेयरूं सवलाई सां धरती ताईं पहुची सघनि। पर उन्हनि खे हासिल करणु सवलो कमु न आहे। असांखे कंहिं ब्लैक होल जी असली तस्वीर हासिल करण लाइ धरती जिसामत जेतिरे दूरबीन जी ज़रूरत हुई। जीअं असांखे ख़बर आहे त अञा असां इंसान एतिरा उसरियल ऐं तरक़ी याफ़्ता न थिया आहियूं जो असां धरती जिसामत जेतिरी कंहिं दूरबीन खे ठाहे सघूं। तंहिं करे साइंसदाननि हिकु तरीक़ो सोचियो ऐं धरती ते अलॻि अलॻि हंधनि ते मौजूद लॻभॻि 6 वॾनि रेडियाई दूरबीननि जो हिकु जार या नेटवर्क ठाहियो। दूरबीननि जिन जार खे वाक़ियाती उफ़क़ दूरबीन या इवेंट होराइज़न टेलीस्कोप जो नालो ॾिनो। इन्ही दूरबीन जी मदद सां असां 2019 में इंसानी तारीख़ जे पहिरीं M87 ब्लैक होल तस्वीर हासिल कई हुई ऐं हाणे 2022 में हासिल कई सेजिटेरियस ए ब्लैक होल तस्वीर बि वाक़ियाती उफ़क़ दूरबीन जी मदद सां हासिल कई वई आहे। साइंसदाननि लाइ सेजिटेरियस ए ब्लैक होल तस्वीर हासिल करणु तमामु ॾुखियो मरहलो हो, छाकाणि सेजिटेरियस ए जी चौधारी तमामु तेज़ी सां तारा ऐं गिस मां कंदा रहंदा आहिनि, जंहिंजे सबबु उनजी धरती ते रेडियाई इशारनि में तमामु घणी शुआकारी या रेडिएशन पैदा थिए।
इन्ही सबब एतिरी उसरियल रेडियाई दूरबीन ऐं सुपर कंप्यूटर जे इस्तेमाल हूंदे बि असां सेजिटेरिस ए ब्लैक होल जी तस्वीर ई हासिल कंदा आहियूं। सेजिटेरिस ए ब्लैक होल जी इन तस्वीर जी मवाद ऐं डेटा खे प्रोसेस करण में 5 साल जो अर्सो लॻे। तव्हां ॿुधी करे हैरान थींदा त फल्कियादारनि पारां सेजिटेरिस ए ब्लैक होल जी तस्वीर लाइ वाक़ियाती उफ़क़ दूरबीन रेडियाई इशारनि जी मवाद 2017 में कयो हो, मतलब असां 2017 में तस्वीर जो सॼो मवाद मौजूदु हो, पर उहो मवाद एतिरो त वधीक डिज़ाइनर हो कि उनखे प्रोसेस करण ऐं आम रवाजी कंप्यूटर लाइ लॻभॻि नामुमकिन। तंहिं करे इन मवाद खे केतिरनि सुपर कंप्यूटर जी मदद सां प्रोसेस कयो। इन हूंदे बि इन्हनि सुपर कंप्यूटर खे सेजिटेरिस ए ब्लैक होल जे रेडियाई इशारनि जे इन मवाद खे प्रोसेस करण में लॻभॻि 5 सालनि जो अर्सो लॻो। तंहिंखां पोइ असांखे इंसानी तारीख़ जी ॿिए ब्लैक होल जी तस्वीर हासिल थी। सेजिटेरिस ए ब्लैक होल जी तस्वीर हासिल करणु M87 ब्लैक होल जी तस्वीर हासिल करण खां वधीक मुश्किल छो हो? असांजी पंहिंजी कक्षाउनि जो तमामु घणो मायो रखंदड़ ब्लैक होल सेजिटेरिस ए असांजा फ़क़ति 26,000 नूरी साल जॾहिं त असां इंसान पारां 2019 में ब्लैक होल हासिल कयल पहिरीं तस्वीर M87 तमामु घणो मायो रखंदड़ ब्लैक होल जी हुई, जेको असांजा लॻभॻि 5 करोड़ 30 लख नूरी साल हुई। लेकिन अमली तौर ते ॾिठो वञे त M87 ब्लैक होल जे भेट में सेजिटेरिस ए ब्लैक होल जी तस्वीर हासिल करणु वधीक सवलो हुअणु घुरिजे, छाकाणि सेजिटेरिस ए ब्लैक होल असांजी धरती खां तमामु घणो वेझो आहे, पर इहे शयूं जेतिरियूं सवलियूं लॻंदियूं आहिनि एतिरियूं न। सेजिटेरिस ए ब्लैक होल असांजे सिज खां लॻभॻि 40 लख भेरा वधीक मायो रखंदो, जेको असां इंसाननि लाइ तमामु घणो हूंदो आहे, पर उहो काइनात जे सामत जे भेट में जंहिंजे सबबु उहो असांजी धरती खां ॾिसण तमामु नंढी दाग़ या स्पॉट में नज़र ईंदो। असलो फ़क़ति जसामत जसामत जो ई न आहे, पंहिंजी जोदारी काइनात जे जिस्म जे वधीक आराम करे तमामु घणी तेज़ी सां मदार में प्रवेश कंदा आहिनि, जंहिंजे सबबु हीअ तस्वीर हासिल करणु तमामु घणो मुश्किल आहे। बेशक सेजिटेरिस ए ब्लैक होल ऐं धरती वारो मुफ़ासिलो घटि आहे, पर इन्हनि जे विच में तमामु घणी मिक़दार में क़िस्म मौजूदु आहिनि, जेके सेजिटेरिस ए ब्लैक होल मां ईंदड़ रोशनी एतिरे ताईं जो रेडियाई इशारनि खे बि धरती ताईं ठीकु नमूने सां पहुचण नथा ॾियनि। इन्ही सबबु इनजी तस्वीर हासिल करणु तमामु घणो मुश्किल रहियो ऐं उहो ई सबबु हो त साइंसदाननि शुरूआत में इनजी तस्वीर बदिरां M87 ब्लैक होल जी तस्वीर खे हासिल करण लाइ कोशिश कई, छाकाणि त M87 ब्लैक होल धरती खां वधीक दूर मौजूदु हो, पर हिन जसामत सेजिटेरिस ए ब्लैक होल जे भेट में लॻभॻि 1500 भेरा वधीक। तंहिंखां सवाइ हिनजी वॾी जसामत जे सबबु हिनजी चौधारी गर्दिश कंदड़ जिस्मनि खे बि हिनजो चक्कर मुकमल करण में तमामु घणो अर्सो लॻे थो, जंहिंजे करे हिन खां धरती ताईं ईंदड़ रेडियाई इशारा वधीक काइनाती गैस जे कतरनि ऐं जिस्मनि खां पार थी नथा गुज़रनि ऐं इन जूं वधि खां वधि रेडियाई लहरूं धरती ते मौजूदु वाक़ियाती उफ़क़ दूरबीन ताईं पहुची सघनि थियूं। इन सबब जे करे सभ खां अॻु M87 ब्लैक होल तस्वीर हासिल कई वई ऐं इन तस्वीर जे भेट तव्हां सेजिटेरिस ए ब्लैक होल जी तस्वीर सां करे सघो। जेकर तव्हां इन ॿिन्ही तस्वीरुनि खे ध्यान सां ॾिसंदा तव्हांखे लॻंदो त अॼु खां 3 साल अॻु हासिल कयल M87 ब्लैक होल जी पहिरीं तस्वीर 2022 में हासिल कयल सेजिटेरिस ए ब्लैक होल तस्वीर जे भेट में वधीक साफ़ आहे। सेजिटेरिस ए ब्लैक होल तस्वीर तमामु घणी दुनिया ब्लैक होल जी तस्वीरूं आइंस्टाइन जे रिलेटिविटी जे आम नज़रिए खे कीअं दुरुस्त साबित कंदियूं। आइंस्टाइन पंहिंजे रिलेटिविटी जे आम नज़रिए में ॿुधायो हो त ब्लैक होल हिकु अहिड़ो जिस्म आहे जंहिंजी सॼी कशिश काइनात खां वधीक हूंदी आहे ऐं हुन मां रोशनी बि फरार थी नथी सघे, पर उन वक़्तु अक्सर साइंसदान उन ॻाल्हि ते यकीन न कयो हो, जंहिंजो सभ खां वॾो सबबु उहो हो त असां वटि उन वक़्तु उन्हनि खे ॾिसण लाइ का हिरफ़त या टेक्नोलॉजी मौजूदु न हुई ऐं न वरी का साबिती हुई। इन लाइ उन वक़्तु इन ॻाल्हि ते घणो ध्यानु बि न ॾिनो वियो। तंहिंखां पोइ स्टीवन हॉकिंग बि ब्लैक होल जी काइनात में हुजण जी ॻाल्हि कई त माण्हू हिन ॻाल्हि खे संजीदा तौर ते वरितो, पर उन वक़्तु असां ब्लैक होल खे फ़क़ति रियाज़ी जे तौर ते साबित करे सघंदा हुआसीं, पर असां काइनात में उन खे ॾिसी न सघंदा हुआसीं। उन सबबु उन वक़्तु केतिरनि ई फल्कियादारनि उन जी मौजूदगी ते सवाल उथारिया, पर 2019 में ब्लैक होल जी पहिरीं तस्वीर आइंस्टाइन ऐं हॉकिंग जे नज़रियनि खे साबित करे छॾियो ऐं सेजिटेरिस ए ब्लैक होल जी तस्वीर असांखे पंहिंजी कहकशां मौजूदु ब्लैक होल जी तस्वीर ॾेखारे छॾी। हाणे साइंसदाननि वटि को सबूत आहे त लॻभॻि काइनात मौजूदु हर कहकशां जे मर्कज़ में हिकु तमामु घणो मायो रखंदड़ ब्लैक होल हूंदो आहे, जेको उन कहकशां में मौजूदु समूरनि जिस्मनि खे पंहिंजे चौधारी मदार में गर्दिश करण में मजबूर कंदो। छा असांजी धरती खे सेजिटेरिस ए ब्लैक होल खां कंहिं क़िस्म जो ख़तरो आहे? हिन में ख़तरे वारी का ॻाल्हि न आहे, छाकाणि सेजिटेरिस ए ब्लैक होल ऐं धरती विच में तमामु घणो मुफ़ासिलो आहे ऐं जीअं असांखे ख़बर आहे जेसीं ताईं को जिस्म ब्लैक होल जे वाक़ियाती उफ़क़ या इवेंट होराइज़न खे पार नथो करे तेसीं ताईं ब्लैक होल जी सॼी कशिश सरासर ईअं कमु कंदी आहे जहिड़ी तरह सां कंहिं तारे जी सॼी कशिश कंहिं ग्रह ते कंदी आहे। ऐं उहो ई सबबु आहे त असांजे कहकशां जे मर्कज़ में मौजूदु सेजिटेरिस ए ब्लैक होल जी सॼी कशिश जे सबबु असांजे कहकशां में मौजूदु समूरा जिस्म लगातार मदार में गर्दिश कंदा रहंदा आहिनि। मतिलबु कंहिं कहकशां लाइ हिकु तमामु घणो मायो रखंदड़ ब्लैक होल अहिड़ी तरह आहे जीअं कंहिं शख़्स निज़ाम में मौजूदु तारो।